मेरे जो प्रेसिडेंट एजाज अली चानू साहब, दादी जो जनरल सेक्रेटरी सदर रतौर साहब, ऐं उन खां अलावा ज़िले लाड़काने जो सदर रूपंदा उहिदेदार साहबान, स्टेज ते बीठल सब दोस्तो, हेठि बीठल सब उस्तादो, अस्सलाम वालेकुम। साथियो, हींअर करणो आहे असांजे इज्तिमाई मसइलनि जो। उस्ताद प्राइमरी उस्ताद उहो उस्ताद जे अर्जुननि ऐं तूफ़ान जे दौर में पंहिंजी सिंधी ॿोली बचाइण लाइ पंहिंजी ज़ुबान बचाईंदो, उहो उस्ताद अॼु सिंध जी तालीम बचाइण लाइ सिंध जे रोडनि ते बीठो आहे। सरकार कयाई क्लस्टर पॉलिसी मूं अॻु में बि चयो त हर ऐं क्लस्टर पॉलिसी लागू करण सां प्राइमरी उस्ताद जा ॿियो मुशरक तब्दीला ये प्राइमरी उस्ताद वञी साॻे ऐं बुनियादी गेड में तयारु थींदा। हिते प्राइमरी उस्ताद खे सेकेंडरी उस्ताद जी बेहतर बनायो आहे। सेकेंडरी उस्ताद ये ग्रेड में पहुचे थो, पर प्राइमरी उस्ताद बेचारो 7 9 बुनियादी ग्रेड में रिटायर थो थिए। उन खां पोइ इनिशियल अपॉइंटमेंट 2 साल हिक खां पोइ करे थो वञे त उस्ताद हीअ था 5 साल 6 साल विञाया विया, पर 2 साल 10 जे दोस्तनि खां 8 साल विञाया विया, यानी रिटायरमेंट थींदा त हिकिड़ो जी बुनियाद ते उनखां लखे रुपया तमामु बर्बाद थींदा। हुन वीचारे खे कुझु बि न मिलंदो। त मुंहिंजा साथियो, मुंहिंजा दोस्तो, जेके बि इज्तिमाई मसइला असां गॾु खणी आया आहियूं, उन खां पोइ स्ट्रक्चर सेकेंडरी जॻह सतलो टाइम सेवा प्राइमरी में चलेगा चलो के अपग्रेडेशन कोर्स किया तो बोले को ता उस्ताद के चलना प्राइमरी में इनको पीएससी भर्ती होती बाकी भी होते चले होते जैसे जो आगे तो मिले प्राइमरी जीवन पाली करे नको हले छोड़े छोटे खबर जब मुझको मुस्ताकब के नहीं प्राइमरी उस्ताद जो जेको प्राइमरी स्कूल जिते पाली जिंदगी वक्त तो करे जब प्राइमरी उस्ताद के 24 साल 15 16 आई आलम के ये काम आई क्लस्टर पॉलिसी उस्ताद ने प्राइमरी उस्ताद जमानी कयो शो का अच्छा बीए बीएड एम चार सेकेंडरी स्कूल का उस्ताद अमेरिका में डिग्री हासिल करे हैं, ऐसा शाह की डिग्री हासिल करी है, जय डिग्री वन शाह की सिंध यूनिवर्सिटी में हासिल कया, कई डिग्री असामी डिग्री हासिल कया, असामी रेगुलर पीटीसी पास आयो। त असां के गुज़ारिश कयो ई क़ौम जी हक़नि जी जंगा, ई सिंधी ॿोलीअ जी जंगा, सिंधी प्राइमरी उस्ताद जी जंगा अचो अॻिते वधो। ऐं मां मर्कज़ खे गुज़ारिश कंदुसि, जॾहिं ॻाल्हि था कयो सभु गुज़ारिश कंदुसि त हिन जिदोजहद खे अॻिते आओ ऐं तव्हां हिकु अहिड़ो मतिलबु तव्हांजी